तुंहिंजो मिठो नालो निया वाह वाह तुंहिंजे नाले साण मारी पुण जियारी जा जिया वाह वाह तुंहिंजे हथ ए हथ पेर मुंहिंजा कन अखियूं अॾ चम हिया वाह तूं संभालीअ सर बसर कुर्बान कुदरत तां थिया वाह 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 गाए गाया केतरो दातार तुंहिंजूं दातियूं वाह मींहं वसाए मुंद ते दाता उभाड़ी धातियूं वाह धात धातियुनि मां ठहे जंहिंमां जुड़न कई ज़ातियूं वाह हे खान खादम खैर शर कुर्बान कुदरत तां थिया वाह वाह कीन जे कुन मां कयई कुन साण कई कोनो मकान वाह जिन मलक माण्हू मिरू कंहिंमें कमी कख जी बुकान बर बर बुस्तान बस्तियूं हे शहर बाज़ारियूं दुकान वाह ॾींहं रातियूं पल पहर कुर्बान कुदरत तां थिया वाह अर्श साथे आब ठहकियो कई ज़माना कंहिं ज़मान पोइ उपायई आब मां ए उब ज़मीनूं आसमान नूर मां के नार मां भूम मां बशर के बेगुमान तंहिंखे बख़्शई बहर बर कुर्बान कुदरत तां थिया ख़ास आदम खे उपायो तो मंझां कंहिं मुठ मिटीअ ख़ास आदम खे उपायो तो मंझां कंहिं मुठ मिटी आब उन जे में वरी सूरत संदसि सारी चिटी 100 पुरियूं गुज़रियूं के गुज़रन तब न सूरत सा फिटी पियो वञे पीअ ते पिसर कुर्बान कुदरत तां थिया माना जेको औलाद है वो माइट जी हम शिकिल में पैदा थिए त पस पिदर पहिरीं तपासे पोइ पस तुंहिंजो पिसर नकल सागी अकल सागी शिकिल सागी सर बसर पेर हथ न वात न कंहिंमें न कोडीअ जी कसर ए वाह कादर कारगर कुर्बान कुदरत तां थिया पेट में जेकी पवे पहिरीं मरी सो गोग थे पोइ पाणी पोइ पतियूं को फुड़ो को फोग थे सो फुड़ो जंहिंखे ॾिसण सां आदमीअ खे ओग थिए सो बनाए गुल गोहर कुर्बान कुदरत तां थिया अहिड़ो फुड़ो जेको इंसान मां निकिरे त नापाक थी वञे पर हुन मां पैदा थियल जेको बच्चो न माइट खणी चुमी बि ॾे सो बनाए गुल गोहर कुर्बान कुदरत तां थिया पोइ पैदा 9 महीने नार या नर नातवां तां वठे सो तिफल ताकत जुंग बनजे सो जवां को हवा मां अॻ मरे ऐं पोड़ो थिए को पहलवां गुम 70 में सुध 70 कुर्बान कुदरत तां थिया पोधाए बीबीअ जा बुबा साढियूं 2 सालूं सो सगीर पोइ वे पोइ सुरे पो पेर पाए दिल पज़ीर ॿार सुरियो घर फुरियो निर्वार आहे ई नज़ीर ठोक ठिकरन ते ठिकर कुर्बान कुदरत तां थिया ॿार थियो ॿाहिर त बैकन बंगला ऐं भूंगड़ियूं माइटन में सद मुबारक सूखड़ियूं ऐं सूंगड़ियूं लोड में लालण लुॾे ऐं हंज में ॾे हूंगड़ियूं कुझु अताऊं कुझु अतर कुर्बान कुदरत तां थिया पोइ करे तो कहर कूंदर 30 सालूं टिंड टूर को बटाकी को 32 लखणूं त को बालिक बटूर के अंदर खुशबू खतूरी वाह उखदो को खुतूर मुफ्तखर को मुफ्तखर कुर्बान कुदरत तां थिया चाल चेहरीअ सां चलियो त बि 40 खां पोइ चुको वेही बहारी बाग मां बुलबुल भगा गुल गुल सुको नक नमी पियो लब लड़ी विया ऐं कान जहिड़ो कद गुको सर बसर साओ न सर कुर्बान कुदरत तां थिया जिब मिठे खारे संधी नक ॾे किने सुरहे जी कल गरम तोणे सर्द शहजी पए ख़बर दी साण खल कल अखियुनि जी कोह पंधदा मग़ज़ में छापे शिकल माल माण्हू नार नर कुर्बान कुदरत तां थिया पेर बख़्शे पंधल जिन सां घुमूं गुलज़ार में पेर बख़्शे पंधल जिन सां घुमूं गुलज़ार में हे थर घुमूं ऐं बर घुमूं बरसियो घुमूं बाज़ार में पुण विचिया वेले हलूं था हीर ऐं हुबकार में गाम घुमंदे गुम गंघर कुर्बान कुदरत तां थिया नक नीलोफर जो नमूनो जैसाण सूंघियूं गुल गुलाब हिन अंदर खुशबू खतूरी है हिन में बू बिल्कुल खराब दम चढ़े ऐं दम लहे तो हिन के हुन शय सां शिताब ही त अगरो ऊ अगर कुर्बान कुदरत तां थिया हे अखियूं अखड़ोट जीअं जिन सां सुञाणूं सभु सही अंक लिखूं लिख पढ़ पढ़ूं पुण वर्क वांचूं ऐं वही नूर जे निकरी वञे त पोइ कर सफ़ा वियो सिज लही पए खुड न का खड जी ख़बर कुर्बान कुदरत तां थिया हथ ॾिना तो हाजले जिन सां ॾिजे वठजे वखर मारजे या मेड़जे लिखजन इन्हनि सां अंग अखर जे वञन वठजी त पोइ कीअं खाए जे सणबो सखर ईअं पेट तोणे पाट सिर कुर्बान कुदरत तां थिया वण कलम कागज़ ज़मी ऐं दरिया मिड़ई जे थीन मस
तब खुटन अॻितां अचे तुंहिंजे कमनि कलमनि खे कस ॿी बकातिन जहिड़ी मदद हाण जेका तब अवस कस कलम खे कम कसर कुर्बान कुदरत तां थियां तूं वॾो तुंहिंजी वॾाई ऐं वर ॾियो वाखाणियां ए तुंहिंजे आला शान में ऐं कहिड़ा अखर आणियां जेको अचे मुंहं में चवां तो मन मुरादूं माणियां ही कुदरतूं केॾे क़दर कुर्बान कुदरत तां थियां आहे अवल में सो ऐद ऐं आख़िर बा आमद सो ऐद सो हुयो हूंदो हमेशा लोक सारो मजलैद हमद हादीअ जा हज़ारे हर तरफ़ जंहिंजी न हद हमद हादीअ जा हज़ारे हर तरफ़ जंहिंजी न हद ऐं मुंहिंजो आख़िर में अखर कुर्बान कुदरत वाह 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 वाह